अस्सलाम वालेकुम दोस्तों, यानी सतार ऐं फिल्म जी शूटिंग हले पई इंशाअल्लाह ताला ईद ते जॾहिं रिलीज़ थींदी ऐं अनितर बि तव्हां सां गॾु हूंदा अधु यारा अदा तव्हां पैगाम कहिड़ो ॾिनो दोस्तनि ॾे जो तव्हांजी फिल्म जी शूटिंग हले पई पैगाम कहिड़ो ॾिनो? असांजे ईद उल फितर जे शानदार तोहफ़ो आहे ऐं 5 सालनि ईअं सम्झो 5 साल थिया आहिनि असां टेलीफिल्म न ठाही ऐं असां सोचियोसीं त हाणे दोस्तनि घणनि असांखे माना ईअं सम्झो नालो आहियूं त तव्हांजी फिल्म ते हैद चौधरी साहब ऐं सैद मनोहर अली शाह मूंखे हिन डायरेक्शन हक़दार जो सतार तो फिल्म में तमामु महिनत करे रहिया आहियूं। चौधरी जो किरदारु तमामु पावरफुल आहे ऐं राइटर असांजो सादिक साहब आहे, उन बि महिनत कई आहे ऐं असां कोशिशि कई आहे पंहिंजी महिनत करण जी। हाणे वधीक रंग जेकॾहिं इहा फिल्म मुकमल थींदी ऐं अवाम ॾिसंदी त पोइ उहा अवाम ॿुधाईंदी त फिल्म कीअं आहे। बाक़ी त असां हाली फ़िलहाल कुझु नथा चई सघूं। इहा फिल्म यूट्यूब चैनल सिंधूवुड ते ॾिसण न विसारींदा दोस्तो। ऐं असांजो हे जेको चैनल आहे सिंधूवुड यूट्यूब जो चैनल आहे सिंधूवुड, उनखे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। यूट्यूब चैनल सिंधूवुड जीअं ॾिसंदा तीअं असां 3 महीने 4थे महीने इंशाअल्लाह इहा फिल्म जा ड्रामो ठाहींदा रहंदासीं। ऐं माशाअल्लाह इन हिते यूट्यूब जी फिल्म आहे ऐं तमामु माना वॾे बजट जी फिल्म आहे ऐं वॾो ख़र्चु कयो आहे ऐं तव्हां ॿाहिरि लाइ इहो ख़र्चु कयो आहे त जीअं तव्हां असांजे चैनल खे मथे खणो त इंशाअल्लाह ताला इहो असांजो चैनल मथे वञे त हीअ तव्हांखे हर साल हिकिड़ी छा पर ॿ टेली फिल्मूं ड्रामा कॉमेडी इंशाअल्लाह ताला सभु फिल्म तक़रीबन जीअं लिखी आहे उनखां बि वधीक दोस्त डायरेक्टर साहब महिनत करे पियो। भाऊ जो हुनमें करेक्टर आहे जेको मेन करेक्टर आहे, भाऊ तमामु ज़बरदस्त महिनत कई आहे। ॿियो असांजो लेजेंड हिनजी फर्स्ट फिल्म आहे पर माना तव्हांखे लॻंदो कोन छोकिरो त कोई फर्स्ट फिल्म में कमु थो करे, तमामु घणी महिनत कई आहे। फारूक सोलंकी जंहिं तमामु सुठे नमूने सां असांखे फोटोग्राफी कई आहे ऐं असांखे छापियो डिजिटल तरह सुठे नमूने सां स्क्रीन ते ॾेखारियो ऐं पर शॉट ड्रोन कैमरा जा ॿिया ॿिया तमामु महिनत आहे। पर हिनमहिल कहिड़ी ख़बर पवंदी या त ॾिसण खां पोइ ई ख़बर पवंदी त शइ सुठी आहे या कसी आहे। पर को बि डायरेक्टर ईअं चाहींदो आहे त मुंहिंजी शइ सुठी हुजे, पर असांजे हिन डायरेक्टर 20 साल सर्जरी कई आहे। हाणे डायरेक्शन जो इंशाअल्लाह हिन जी महिनत रंग लाईंदी, राइटर जी महिनत आहे, कैमरामैन सभिनी जी आहे। छो जो फिल्म या ड्रामो माना घर जे भतन वांगुरु हूंदो आहे, सभिनी जी महिनत हुन में आहे। इंशाअल्लाह इहा टीम आहे असांजी, दादू जी पंहिंजी टीम वर्क आहे, महिनत सुठी आहे। इंशाअल्लाह रंग लाईंदी, वरी ॾिसण वारनि खे ख़बर पवंदी सुठी आहे या कसी आहे। जे कसी हुजे त गाॾी न ॾियो, जे सुठी हुजे त किथे जाम प्यार ॾियो। ऐं माशाअल्लाह असांजो एडिटर बि आहे ऐं कैमरामैन बि आहे, तमामु घणी महिनत कई अथई ऐं मां तमामु थो ॼाण त हिन थोरी मुंहिंजी वॾी सपोर्ट कई आहे। ईअं न आहे त सॼो मुंहिंजी सपोर्ट चौधरी साहब कई आहे ऐं सादिक साहब कई आहे, असद कुराई कई आहे, सैद मनोहर अली शाह कई आहे। महिनत नाहे सिद्दीकी माना हीअ महिनत सॼी संगत जी आहे, मूं अकेले जी न आहे। इंशाअल्लाह ताला हीअ फिल्म कामयाबु ईंदी ऐं तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदो। जीअं तव्हां सब्सक्राइब कंदो त असां तव्हांखे हिकिड़ी फिल्म छा पर इहे 5 फिल्मूं साल जी दोस्तों असां सां गॾु अदो बा असद दुराई साहब सां मौजूदु आहे। अचो त अञा पुछूं जॾहिं फिल्म जॾहिं हले पई जे बारे में उन ॾिसूं ॿ बोल छा था चवनि, छा था ॿुधाइनि तव्हां दोस्तनि ते। जी असद बा सभु अस्सलाम वालेकुम, असां तव्हांजा दुराई आहियूं ऐं आबाद हुजो, वरी महिरबानी। जी असद बा तव्हां सभु खां पहिरीं छा पैगाम ॾिनो दोस्तनि जे? रहमान रहीम सभ खां अवल ऐं सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम जी हाली मदद पेश कंदुसि। जी नाज़रीन, मां तव्हांजो पंहिंजो ख़ादिम असद कोराई ऐं असां पंहिंजी नई फिल्म जे अचेरे हिन फिल्म जो राइटर आहे असांजो पहिरीं प्यारो मुंहिंजो नंढो भाउ सादिक चांडियो, जंहिं KTN सिंध TV जे लाइ तमामु सुठा मज़ाया ड्रामा लिखिया आहिनि। पर हीअ संदसि जेका फिल्म आहे उहा हिकु इस्लाही ऐं सबक़ आमूज़ फिल्म आहे। ॾिसण न विसारींदा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधूवुड ते। इहा गुज़ारिश कंदुसि त सिंधी चैनल ॾिसो, सिंधी फिल्मूं ॾिसो, सिंधी ॿोली ॻाल्हायो ऐं असांजी फिल्म खे ॾिसो, पसंदि कयो ऐं हौसला अफ़ज़ाई कयो। महिरबानी साईं।